दोस्तों फाइनली असां पहुतासीं सिकंदरी सनागर फकीर सादिक फकीर भंबरो जी आख़िरी आराम वठी अचे त तव्हांखे जो ख़ूबसूरत दरगाह में दोस्तों कीअं आहियो उमेद त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो जीअं दोस्तों तमामु बहितरीनु ख़ूबसूरत सूफ़ी शाइर साईं सादिक फ़कीर भंबरो जी आख़िरी आरामगाह ते पहुतासीं। दिलि चाहे त तव्हांखे हीअ ख़ूबसूरती ॾेखारिजे ऐं तमामु बहितरीनु ऐं सादड़ी दरगाह आहे ऐं हीअ दरगाह आहे खाई ऐं खिपरो जे विच में स्टॉप आहे हुनजे वेझो जेका असांजी दरगाह आहे ऐं तमामु साईं जी शाइरी जेका असां तस्वीर तादाद मौजूदु आहे। दिलि चाहे त हिन ख़ूबसूरत सूफ़ी शाइर जी जेका असां वीडियो तव्हां ताईं पहुचाए ॾिसो अॼु हुनजी आख़िरी अज़ीज़ उन्हनि सां मिलूं था ऐं उन्हनि खां पुछूं था दरगाह जे बारे में। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं अॼु तव्हांजे इलाइक़े खाई वेझो तारीख़ी दरगाह आहे ऐं दरबार आहे ऐं साईं सादिक भंबरो सूफ़ी शाइर उन हवाले सां असां मौजूदु आहियूं हिते। छा चवंदा आहिनि दरगाह जे इन जेका साईं जी शाइरी जे हवाले सां बाबा सादिक फ़कीर भंबरो जो तालुक़ साईं दरगाह जे हिसाब सां पीर साईं रोज़े धणी जिन जा मुरीद आहिनि ऐं इश्क शुरूआती थियो पीर साईं जो कोर्ट जो को कमु हो ठीको उहो बा फ़कीर खे मिलियो पोइ उते जीअं रहिया त इश्क थी पियो पोइ उन मां मुरीद थिया। उन खां पोइ पैदल सफ़र इहो हिंद सिंध जो जेको कंदा रहिया ऐं माशाअल्लाह वॾो इश्क हो ऐं सिस्टम उहो हले पियो। हर महीने पंहिंजी कचहरी बि थींदी आहे। जी हा। अच्छा दरगाह जे हिते जेको सालियाना सूफ़ी राग थींदो हुते उनमें जेके आहिनि से सूफ़ी राग में सिंध जा कहिड़ा कहिड़ा मशहूरु फनकार हिते साईं टोटल थी विया आहिनि। अच्छा मांझी फ़कीर थी वियो आहे ऐं नदीम दीवानू उहो इंसाल आयो ऐं साईं वज़ीर अली शाह ऐं साईं सदरुद्दीन शाह मरहूम विसाल करे वियो पर सिंध जा जेके बि नाले वारा आहिनि तक़रीबन टोटल थी विया आहिनि। अच्छा तमामु बहितरीनु ॻाल्हि। तव्हांजे भला साईं खां केतिरो रिश्तेदारी आहे छा? फोटो आहियां। अच्छा जी हा मुंहिंजो ॾाॾो। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो फ़कीर शेमीर भंबरो। दोस्तों अॼु असां पहुतासीं दरगाह सादिक फ़कीर भंबरो ते ऐं सूफ़ी शाइर आहे तमामु बहितरीनु शाइर। साईं जी शाइरी केतिरी आहे तक़रीबन? साईं खोड़ अथव। अच्छा हा रिसालो अञा छपियो कोन्हे कमु हले पियो। अच्छा साईं जी असल में थोरी हा लिखत आहे रिसाले में थोरी देरि बि इन करे थी आहे त ॿोलियुनि जे करे। अच्छा ज़बानूं मुख़्तलिफ़ आहिनि संस्कृत आहे ऐं हिंदुस्तान जूं पुराणियूं ॿोलियूं। हाणे उहो जेकॾहिं हीअं छपाई करियूं त उन्हनि जी मीन्स हाणे ख़बर आहे माना हुजे इदारा ईअं त छपीनि कोन पोइ ओड़ा सालक माण्हू ॻोल्हे उन्हनि जी मानाऊं कढियूं त कलाम में कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि। थोरी लेट थी वई आहे पर अची वेंदो अलाह साईं उमेद आहे 2026 ताईं इंशाल्लाह। तमामु ज़बरदस्त दोस्तों अॼु पहुतासीं असां बहितरीनु सूफ़ी शाइर साईं सादिक फ़कीर भंबरो जी आख़िरी आरामगाह ते सिकंदरी सनागर जे नाले सां मशहूरु आहे। सादिक फ़कीर भंबरो जी आख़िरी आरामगाह ते पहुतासीं ऐं हुनजे ख़ानदान जे माण्हुनि सां बि कचहरी कईसीं। ऐं तव्हांजो ख़ादम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती अॼु के वीडियोज़ ताईं अॼु के दरबार ताईं अॻे के औलिया ताईं मोकिलायूं था हूंदी हयाती पया थी न बेड़ा चङो पार बेड़ा सिकुंजे सगंजा छिके झल छेड़ा चङो पार बेड़ा या खणी आजिज़ हुजण शाइर जे जेका शाइरी आहे त जॾहिं मींहं वसंदा वीराना कंदे यादि आजिज़ उजण खे ज़माना असीं प्रीत पंहिंजी पुॼाए वञूं था असीं पंहिंजो वारो वॼाए वञूं था। ख़ुदा हाफ़िज़ दोस्त।